आबादगारनि सां ज़्यादती कई वई। आबादगारनि खां सस्ते अघ ते रेट मुक़ररु कयो वियो ऐं मिल मालिकान सस्ते अघ ते कणिक वठी करे पंहिंजनि गोदामनि में जॾहिं स्टोर कई, हाणे मिल मालिकान पंहिंजी मर्ज़ी जा रेट मुक़ररु कया आहिनि, उन्हनि खां कोई पुछण वारो कोन्हे। अरबें रुपया हर साल 70 अरब खां वधीक अटे में करप्शन पई थिए। अवाम अटे जे लप जे लाइ परेशान आहे। सिंध हुकूमत जे करप्शन जूं दास्तानूं आहिनि, जंहिंजे करे अॼु अटो ऐं अटे जी क़ीमत आसमान सां ॻाल्हियूं थी करे। आवे जो आवो बिगड़ियल आहे। असां इन नालायक हुक्मराननि जो एहतसाब करे ई रहंदासीं इंशाअल्लाह। राशिदा भाई सीएम साहब चयो अटे जो, अन्न जो, कणिक जो को बि बहरान न आहे। मुझे ख्याल है तो सीएम साहब के वठी छो स्टेज ते अवाम का पुछे, अवाम उनके ॿुधाईंदो त अटे जो बहरान आहे या कोन्हे। सीएम साहब खूबसूरत गुफ्तगू करे, खूबसूरत प्रेस कॉन्फ्रेंस करे, समझे तो सब कुछ सही आहे। ही अवाम के ॾिसे, ही नकार खुदा है। अवाम वज़ीर आला ऐं उन जे हुकूमत के मुस्तरद करे रहियो आहे।